जी बिल्कुल, असीं हिन वक़्तु नौजवान वकील अमार दादा सां गॾु मौजूदु आहियूं, जेको गुज़िरियल ॾींहुं सूबाई सलाहकार बाबुल भयो खे जेके सुवाल कया हुआ, जेके उनखे पसंदि न आया, जिते हू कावड़जी पियो। असीं उन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उहे कहिड़ा सुवाल हुया जेके उनखे पसंदि न आया, जिते उनखे कावड़ लॻी। अचो त अमार दादा सां ॻाल्हि ॿोल कयूं। मूं एॾी का वॾी ॻाल्हि कोन कई। मूं चंद बुनियादी ॻाल्हियूं कयूं। ज़िले घोटकी जा जेके बुनियादी मसइला आहिनि उन्हनि खे उजागर करण जी कोशिशि कई। सभ खां पहिरें बाबल भयो स्पेशल असिस्टेंट टू सीएम आहे ऐं हू हॉस्पिटल्स जे हवाले सां दौरे ते निकितल हुयो त कहिड़ियूं शिकायतूं आहिनि ज़िले जे अंदरि। सो DHO हॉस्पिटल जेको आहे DHQ जेकी हॉस्पिटल आहे मिरपुर माथिलो जे अंदरि, सो हुन में उतां जो जेको DHO आहे उन ॻाल्हि कई त बाबा 5000 सर्जरियूं थी वियूं आहिनि, ठीकु आहे, 2200 डायलिसिस थिया आहिनि। त मूं ते चयो त अहिड़ो कुझु बि न थियो आहे। असांखे ख़बर आहे, असांखे शिकायतूं मिलंदियूं रहंदियूं आहिनि। 2-3 ॾींहं पहिरियां असांजो दोस्त हिकिड़ो आहे वकार बोज़ार, उहो बि जेको आहे उन खे लाइव करे आयो त उते 10 बजे को डॉक्टर मौजूदु न हुयो सवाइ हिकिड़े डॉक्टर जे। सो इहा भींग लॻी पई आहे, इहा हालत आहे जेको आहे सो सिहत जी। ऐं उनखे अलावा मूं जेको आहे सो हू फॉरेस्ट जो मिनिस्टर बाय प्रोविंशियल मिनिस्टर आहे, सो मूं उनखे एविडेंस ॾेखारिया बिल्कुलु त राति जेको आहे, कल राति जेको आहे सो क़ीमती वणनि जी वाढी थी आहे, टारी जे वणनि जी वाढी थी आहे, जंहिंमें तव्हांजो जेको ज़िले जेको सॼो अमलो आहे उहो सॼो जो सॼो मुलविज़ आहे। उनखां बाद मूं उन्हनि खां इहो सुवाल कयो त बाबा तव्हां स्पेशल असिस्टेंट टू सीएम आहियो, तव्हां वञी सीएम साहब खे इहा ॻाल्हि कयो त असांजे ज़िले जे अंदरि यूनिवर्सिटी न आहे। एॾो रिच ज़िलो आहे, मल्टीनेशनल कंपनीज़ आहिनि, रिसोर्सिस आहिनि, पेट्रोल थो निकिरे, गैस थी निकिरे, तंहिं बावजूद बि यूनिवर्सिटी न आहे, हॉस्पिटल्स न आहिनि सही तरीक़े सां। आख़िर अवाम केॾांहुं वञे, कंहिंखे दाह ॾे? हीअ असांजा बुनियादी मसइला आहिनि। जेकॾहिं मां सम्झां थो त हुननि खे बजाए कावड़ करण जे 8 क़ौमनि जो सरदार, साईं हाणे ॻाल्हि इहा आहे त पहिरियां त उन्हनि खे ख़बर हुजणु घुरिजे त क़ौम छा थींदी आहे, कबीलो छा थींदो आहे, ठीकु आहे। त क़ौम सिंधी आहे, ठीकु आहे। हीअ जेके बि आहिनि उहे सभु कबीला आहिनि। साईं भले 8 क़ौमनि जो सरदार हुजे या 10 क़ौमनि जो सरदार हुजे या कबीलनि जो सरदार हुजे, पर ॻाल्हि इहा त असां सिंध जा ख़ादिम आहियूं। असां सिंध जा ख़ादिम आहियूं, सॼी सिंध असांजी आहे। असां सिंध जा जेको आहे सो आशिक़ आहियूं, असां सिंध जा सिपाही आहियूं, सिंध धरती जा वारिस आहियूं। जेकॾहिं सिंध धरती जे माण्हुनि सां वेसाघाती थींदी त असां हुनखे पॉइंट आउट कंदासीं, असां हुनखे ॻाल्हाईंदासीं। ऐं उन सां गॾोगॾु मां इहो उनखां बि सुवाल कयो त मुंहिंजो ज़िले घोटकी जो पाणी ख़राब थो थिए पियो, त उन बारे में जेको आहे सो सिंध हुकूमत इंतिहाई जेको आहे सो ख़ामोश आहे, नॉन सीरियस आहे। हू पाणी मल्टीनेशनल कंपनीज़ जेके आहिनि उहे एक्सट्रैक्ट कनि थियूं सॼो जो सॼो झर में, जंहिंजे करे झर तबाह थिए थो पियो, पाणी ख़राब थिए थो पियो। 950 खां वधीक TDS पाणी थी वियो आहे। सो ही बुनियादी मसइला आहे जंहिं ते मूं ॻाल्हि ॿोल कई। ऐं उनखां बाद जेको आहे सो मुंहिंजो ख़्यालु आहे त इहा ॻाल्हि उनखे शायदि नागवार गुज़री आहे। सो अदा भले गुज़रे नागवार, पर असां इहो आहे त असां सुवाल कंदा रहंदासीं, सिंध लाइ ॻाल्हाईंदा रहंदासीं, सिंध जे हक़नि लाइ ॻाल्हाईंदा रहंदासीं, जेतिरे ताईं असांजी सिसी में साह आहे।